दोस्तों, असां हींअर मुखातिब आहियूं असांजा सुहिणा अदीब केटी दादाड़ी साहब सां अॼु मुंहिंजी मुलाक़ात थी आहे। भोपाल आयल आहिनि। ॿिनि टिनि ॾींहंनि में हितां तमिलनाडु रवानो थींदा पंहिंजे पुट राजेश वटि एराड में, जिते राजूअ जी पोस्टिंग आहे। ऐं कुझु वक़्तु हींअर पूना ऐं बॉम्बे में बि ॿिन्ही किकियुनि वटि रही आया ख़ुशी ख़ुशी। क्रिएशन चालू अथनि। मां पुछणु चाहियां थो त हींअर अॼुकल्ह छा लिखी रहिया आहियो, छा पढ़ी रहिया आहियो? साईं, अॼुकल्ह छा पढ़िबो, ईश्वर खे यादि करे रहिया आहियूं। ईश्वर जेको लिखाए थो उहो लिखूं था। रोज़ु हिकिड़ी रचना कंदो आहियां मां। सुबुह जो उथी कलाक खन में हा, हिकिड़ी रचना ठही वेंदी आहे। को गीत हुजे या गज़ल हुजे या समतुक हुजे, मां लिखंदो आहियां। ईश्वर लिखाईंदो आहे, जेको लिखाईंदो आहे उहो लिखंदो आहे। तव्हां त अदीब पुराणा आहियो ऐं अदब जूं सभिनी सिंफ़ुनि में कमु करे रहिया आहियो। तव्हां हींअर हिकिड़ो नालो कयो समतुक, त इहो तव्हां छा नई विधा काई इंट्रोड्यूस कई आहे या नओं को नामकरण कयो आहे, नालो नओं ॾिनो आहे कंहिं विधा खे? इन जे पुठियां छा वीचार हुयो, थोरो मुख़्तसर में ॿुधाईंदा? एक्चुअली गज़ल जेका आहे उहा उर्दू शब्द आहे। हा, ठीकु आहे, त मां चवां पियो असां रचना सिंधी में लिखी रहिया आहियूं त उर्दू उपयोग छो कयूं? उन नाले बदिले गज़ल खे बदिले करे समतुक कयो आहे मां। समतुक मतिलबु काफ़ियो ऐं रदीफ़। हा, समतुक जो मतिलबु थींदो आहे सम मतिलबु रदीफ़। सम मतलब सेम। हा, तुक याने हिकु ई तुक धुन, में। हा, धुन या तुक, काफ़ियो। हा, उहो काफ़ियो थी वियो। हा, त इन मिलाए करे समतुक लिखंदो आहियां। ऐं सिंधी अखर जेके असां गज़ल में उर्दू अखर घणा ईंदा आहिनि, हा, हा, त उन जॻह ते सिंधी अखर यूज़ करे शुरू करे छॾिया आहिनि। जीअं रचना सिंधी आहे त सिंधी हुअणु खपे न, ॿी भाषा छो उपयोग कयूं? पर इन करे साईं इहो बि चयो वियो आहे साईं त भाषा या लैंग्वेज असांजी शाहूकार बणिजे थी जेकॾहिं ॿियनि ॿोलियुनि जा कुझु अखर उन में शामिलु थी था वञनि, त उन में को एतिराज़ नथा कनि असांजा घणेई अदीब। ऐं इन ते हिकु राय कोन आहिनि, चवनि था भई गज़ल त गज़ल रहंदी। एक्चुअली बदिलाव जी जेका समय जी ज़रूरत हूंदी आहे, बदिलाव कंदे जेकॾहिं सुठी शइ ठहिजी वञे त उन बदिलाव स्वीकार करणु खपे, का बुराई कोन्हे। पर तव्हांजी ॻाल्हि खे केतिरो सपोर्ट मिली रहियो आहे? धीरे धीरे सपोर्ट मिले पियो थो। कुझु पुराणा अदीब बि आहिनि, पुराणा साहित्यकार जेके आहिनि उहे सपोर्ट कनि पिया था। और नाला हाणे मूंखे खणण नथो चाहियां, भई भले बुरो लॻी वञे सभिनी सां ओपन छो था कयो असांखे। हा, पर नाला कोन खणंदुसि, पर चङा शाइर मूंखे सपोर्ट बि कनि पिया था। हा, हिकिड़ो हेल्दी डिस्कशन त थियणु खपे। हुन में को कावड़ जी ॻाल्हि कोन्हे, कोई नाराज़गी जी ॻाल्हि कोन्हे, ऐं तव्हांखे पंहिंजी एक्सप्रेशन जो पूरो हक़ु आहे। ऐं तव्हांजी हिकिड़ी किताबु जेको आहे 2021 में, किन खे सूर किन खे पूर, त इहो बि आयो आहे साम्हूं। तव्हांखे उन लाइ घणियूं घणियूं वाधायूं। असांजे दोस्तनि खे मां हिन किताब जो दर्शन कराए रहियो आहियां। हीउ तव्हांजो मुंहिंजे ख़्याल मां 5हों किताबु हूंदो या शायदि घणो करे 6हों हूंदो। 6 किताब। 6हों किताबु हूंदो। तव्हां त ईअं हाणे 30-40 सालनि खां क्रिएशन करे रहिया आहियो, पर किताबनि जे पब्लिश कराइण जो सिलसिलो शायदि 2015 में तव्हां शुरू कयो आहे। 2013 में। 2013 में कयो आहे। बराबरि। तव्हांजी जेका महिनत आहे सारा जोगी आहे, ऐं असांजूं शुभकामनाऊं आहिनि। तव्हां सेहतमंद रहो, स्वस्थ रहो, ख़ुशि रहो, ऐं असांजे अदब खे, सिंधी अदब खे मालामाल कंदा रहो। तव्हां हिंदी ऐं सिंधी थिएटर में बि केतिरो ई जानदार शानदार कमु कयो आहे, उन लाइ बि तव्हां खीरियूं लहिणियो। ऐं असांजा दोस्त तव्हांखे यादि कंदा आहिनि हिकिड़े उद्घोषक जे रूप में, हिकिड़े परफॉर्मर जे रूप में, सुठे एक्टर जे रूप में, सुठे पोइट जे रूप में। ऐं असांजो जोगी कवि हिकिड़ो संबोधन तव्हांखे ॾिनो वियो आहे दोस्तनि पारां, अदीबनि पारां। उन लाइ बि तव्हांखे घणियूं घणियूं वाधायूं। ॿियो कोई संदेश तव्हां असांजे यूथ लाइ, यंगस्टर्स लाइ
लैंग्वेज जे मामले में, लिटरेचर जे मामले में कुझु चवणु चाहियो त ज़रूरु ॿुधायो असांखे। मुंहिंजी शुभकामनाऊं तव्हां सभिनी सां गॾु आहिनि। असां मां मुंहिंजे हिन में जेके किताब छापाया आहिनि हींअर, हा हुन में गज़लूं लिखियल आहिनि, हा उर्दू शब्द हिन में यूज़ थियल आहिनि। छो जो समतुक मूंखे पोइ ध्यान में आयो त समतुक हुअणु खपे, गज़ल जी जॻह समतुक अखर हुअणु खपे। अञा समतुक जे नाले सां रचनाऊं कोन छपियूं आहिनि। हा उहे ईंदड़ कंहिं नए हा, नए इशू में बुक बिल्कुलु में समतुक कंहिं लिखनि। इशू में तव्हां ज़रूरु शामिलु कंदा। असांजूं शुभकामनाऊं बि आहिनि। हा, ऐं असांजे यंगस्टर्स कीअं लिटरेचर सां वास्तो रखनि, कीअं उन्हनि जी दिलचस्पी वधे, छा इन ॾिस में कुझु तव्हांजो सजेशन हुजे त उहो ॿुधाईंदा प्लीज़। सजेशन मुंहिंजो इहो ई आहे त पहिरीं सिंधीअ जुड़ाव हुअणु खपनि। हा हा पंहिंजी भाषा सां जुड़ाव जेसिताईं न थींदो त साहित्य जो वाधारो कीअं थींदो। त हींअर नवां साहित्यकार बि उभरी रहिया आहिनि, काफ़ी इंट्रस्ट ॾेखारे रहिया आहिनि। मूंखे पक आहे त सिंधी साहित्य वरी ऊचाई छुहंदो, हा नयूं पुराणी ऊचाई खां वधीक अॻिते वधंदो। हा मूंखे पको विश्वास आहे। बसि तव्हां बि साथ ॾींदा रहो, सभिनी दोस्तनि जो साथ मिलंदो रहे त असां सिंधी साहित्य जेको आहे उहो नयूं ऊचायूं पाईंदो, पक पाईंदो। दादाणी साहब, ॿीहर तव्हांखे वाधायूं। तव्हां हिन भारत जे, इंडिया जे, मध्य प्रदेश जे भोपाल शहर जा रहंदड़ आहियो। उहो भोपाल जिते साईं खियलदास बेगवाणी फ़ानी रहंदा हुआ, बिल्कुलु जेके असांजे वर्ल्ड जे सुठे ॼातल सुञातल सिंधी पोइट मरहूम शेख अयाद साहब जा बि गुरु हुया, उन्हनि जा टीचर हुया। ऐं असांजा गुरु हुआ, असांजा गुरु तव्हांजा बि गुरु हुया। हा। असांखे बि सिंधी थिएटर जे पासे उन्हनि ई असांखे अॻिते वधायो, एंट्री ॾिनी। ऐं अॼु असां उन्हनि खे बि यादि कंदा आहियूं, फ़ानी साहब खे। ऐं भोपाल जे अदब ऐं थिएटर जी दुनिया जे सभिनी दोस्तनि खे बि, हिक ॿिए सां वास्तो रखंदड़ अदीबनि खे बि वाधायूं ॾियूं था। अचण वारो साल कोविड खां पोइ नयूं ख़ुशियूं आणे, नओं नओं क्रिएशन थिए ऐं असां सिंधी अदब खे मालामाल कयूं, सिंध में ऐं हिंद में कमु कंदा रहियूं। असांजी एक्सचेंज जी कोशिशूं बि हली रहियूं आहिनि कल्चरल ऐं लिटरेचर जे प्लेटफॉर्म ते। इहा अञा ॻाल्हि अॻिते वधंदी ऐं असां सभु पंहिंजी ॿोलीअ खे वधीक सुहिणो ऐं सम्मानजनक बढ़ाइण लाइ कमु कंदा रहूं। महिरबानी दादाणी साहब। थैंक यू सर, थैंक यू।